जेकॾहिं अवां चांवरनि खे धोअण खां पोइ उन जो पाणी हारे छॾियो था त अॼु उन जा फ़ाइदा ज़रूर ॼाणे वठो। चांवरनि जे पाणी जा फ़ाइदा एतिरा हैरान कंदड़ आहिनि जो अवां चांवरनि जो पाणी हारण विसारे वेहंदा। चांवरनि जो पाणी जेकॾहिं चेहरे ऐं वारनि ते लॻाइजे त इन सां खल नरम जॾहिं त वार सिल्की ऐं सिधा थी वञनि था, छो त चांवरनि जे पाणीअ में झझे मिक़दार में विटामिन्स ऐं मिनरल्स मौजूदु हूंदा आहिनि जेके वारनि ऐं खल लाइ फ़ाइदेमंद आहिनि। चांवर ऐं उन जो पाणी अणगणियनि ब्यूटी प्रोडक्ट्स में बि इस्तेमालु कयो वञे थो। गर्मी जी मौसम में खल ते घणो सणभ अची वेंदो आहे, मिटी चेहरे ते अची वेंदी आहे जंहिंसां मोहिड़ा थी पवंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में चांवरनि जो पाणी मोहिड़नि लाइ बहितरीन दवा तौरु कमु करे थो ऐं चेहरे ते खॾा बि भरे थो। इन लाइ चांवर धोइण बाद पाणी खे छाणे धार करियो, पोइ उन पाणी खे फ्रिज में रखी छॾियो ऐं थधो थियण बाद चेहरे ते थोरी थोरी देर में लॻायो। ईअं करण सां मोहिड़ा ख़तम थी वेंदा ऐं दाणनि जा निशान ई न रहंदा। अव्हां जे चेहरे जी खल बि हाइड्रेट रहंदी जॾहिं त चांवरनि जे पाणी सां चेहरो बि निखरी पवंदो ऐं गुंज बि ख़तम थी वेंदा। चांवरनि जे पाणी में टिश्यू या सोटी कपिड़ो भेॼाए चेहरे ते रखी सघिजे थो। रोज़ानो 15 खां 20 मिंटनि ताईं इहो अमल वरिजायो। इन सां चेहरे ते मोहिड़ा ऐं दाग़ ख़तम थी वेंदा ऐं अव्हां जो चेहरो रोशन थी वेंदो।